अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुहन ऐं कोठियुनि ई पर सदीअ सजणे, सूर्य चाढ़ियो सुपरी डंभ ॾिहाणे ॾियनि, वेठा विरह वटिन आओ वाढोड़िया विहाए तूं। भलारे बिटतण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिंडी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 27 अक्टूबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ इजा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। हिकु पासे सिंध जा सञाह वंत आहिनि, सरापा एहतिजाज बणियल सिंध आहे ऐं सभिनी जो मौक़िफ़ हिकिड़ो ई आहे त सिंध मां जेके बि धारिया आहिनि उन्हनि खे फौरी तौरु नेकाली ॾिनी वञे। ॿिए पासे सिंध सरकार आहे जेका अफ़गाननि खे नेकाली ॾियण लाइ तयारु ई न आहे। हिकु पासे वफ़ाक़ी हुकूमत क़दम खणी रही आहे ऐं ॿिया सूबा बि अफ़गाननि खे पंहिंजे वतन वापसि मोकिले रहिया आहिनि। उते सिंध में अफ़गानी अञा ताईं जीअं जो तीअं वेठल आहिनि, उन्हनि में को ख़ौफ़ बि न आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा बि थी रहिया आहिनि, पर उनजो बि हुकूमत नोटिस वठण लाइ तयारु ई न आहे। हुकूमत खां साञाहवंद बार बार इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि त फौरी तौरु सिंध में आबाद थींदड़ अफ़गाननि खे नेकाली ॾिनी वञे। कराची मां जिन अफ़गाननि खे बि नेकाली ॾिनी वई आहे उन्हनि अफ़गानिस्तान जा पता त नाहिनि पुछाया, पर बहिराड़ी वारनि इलाइक़नि में आबाद थी रहिया आहिनि। काल्ह इहे बि ख़बरूं आयूं त कराची मां निकितल अफ़गानी मातली में अची आबाद थिया आहिनि। इन खां अॻु इहे बि इतलाह हुआ त नौशहर फिरोज़ वारे इलाइक़े में अफ़गानी आबाद थिया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ बि का कार्रवाई न थी। खानपुर महर वारे इलाइक़े में बि, ख़ासि तौरु खानगढ़ वारे इलाइक़े में बि अफ़गानी आबाद थियण लॻा हुआ, उन्हनि ख़िलाफ़ बि को ऑपरेशन न थियो। हाणे मातली मां मिलियल इतलाह यकीनी तौरु ॻणती जोॻाई आहिनि। जेकॾहिं ईअं ई अफ़गान खे नेकाली न ॾिनी वई ऐं उहे ईअं आबाद थींदा रहिया त पोइ कॾहिं बि सिंध मां अफ़गाननि खे नेकाली मिली न सघंदी। अफ़गाननि खे पंहिंजे वतन मोकिलण वारो हुकूमती फ़ैसिलो त दुरुस्त ऐं वक़्ताइतो आहे, पर सिंध सरकार अलाए छो ख़ामोश तमाशाई बणियल आहे। न सिर्फ़ु ख़ामोश तमाशाई बणियल आहे, पर उहा अफ़गाननि जी सहूलियतकार पिणु बणियल आहे। अफ़गाननि वारे मामले ते अली हैदर शाह लिखियो, सिंध धरती ज़राइत सां गॾु कुदरती वसीलनि सां मालामाल हुअण करे मुल्क जे बाक़ी सूबनि खां वधीक ख़ुशहाल रही आहे। इहो बि मशहूरु आहे त नंढे सूबे जी हैसियत हूंदे बि पंजाब सिंध जे पैसनि ते पलिजी रहियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांखे पंहिंजनि तोड़े परावनि धारियुनि एतिरा ॾुख ऐं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि जो सिंध ते उनजा बुरा असर पवण सां गॾु सैर सफ़र रहणी कहणी में ॾुखियारियूं पेश अचण सां गॾु रोज़गार जा वसीला तेज़ी सां घटिजी रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध हिकु यतीम ॿार जीअं पलिजी रही आहे। ॾिठो वञे त पाकिस्तान ठहण खां पोइ असांजे हुक्मराननि जी ग़लति हिकमत अमली जे करे वक़्त बे वक़्तु धारियुनि, बंगालियुनि, बिरमिन, अफ़गानी पठान जो लोधूं सिंध में आसानी सां दाख़िल थींदियूं रहियूं आहिनि, जंहिं करे मनशात फ़रोशी, अगवा फुरलुट, ख़ुदकश हमला, क़त्लो गारत में तेज़ी सां इज़ाफ़ो हुअण करे हाणे त अमन अमान क़ाइमु करणु पिणु हिकु वॾो मसइलो ऐं हुकूमत लाइ चैलेंज बणिजी वियो आहे। ॾिठो वियो आहे त धारियुनि अफ़गानी पठाननि खे सिंध में आबाद करण में असांजे मक़ामी माण्हुनि, चूंडियल नुमाइंदनि, इंतिज़ामिया, उनजे सहूलियतकारनि जो अहम किरदारु रहियो आहे, जंहिं करे माज़ी हाल में हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल रही आहे। इन मामले में सरकार हेसि ताईं के बि ठोस क़दम न खंया आहिनि ऐं इन ॾस में हुकूमत जो मौक़िफ़ आवाम सां हिकु मज़ाक़ खां सवाइ कुझु बि न आहे। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त असांजे हुक्मराननि जी पंहिंजी धरती, पंहिंजे आवाम सां प्यार मोहबत न पर पैसे सां प्यार आहे, जेके चंद टकनि एवज़ क़ौम वतन जो ॿेड़ो ॿोड़े रहिया आहिनि। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त असांखे सिहत, तालीम, पाणी, बिजली, गैस, रोड, रस्तनि ऐं रोज़गार जहिड़ियूं सहूलियतूं
हाण त नथियूं मिलनि। ऐं सिंध जो नक्शो हिकु यतीम खाने जी शक्ल पेश करे रहियो आहे। मौजूदा हुकूमत खां अॻु वारी निगरान हुकूमत अफ़गानी पठाण खे पंहिंजे वतन मोकिलण लाइ ठोस कदम खयां हुआ। निगरान हुकूमत जे खयल उन कदम खे अवामी हलकनि काफ़ी सारायो पिणु हो। उन वक़्तु काफ़ी अफ़गानी पठाण अफ़गानिस्तान विया हुआ। उन वक़्त जी हिकु रिपोर्ट हुई त मुल्क में 40 लख अफ़गानी पठाण मौजूदु हुआ। काफ़ी लड़पलाण थियण खां पोइ बि अञा सिंध समेत मुल्क में लखें अफ़गानी मौजूदु आहिनि। इहा बि हक़ीक़त आहे त जंहिं वक़्तु निगरान हुकूमत दौरान अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई थी रही हुई, तॾहिं बि सिंध जी निगरान हुकूमत के बि क़दम न खयां हुआ। इहो बि सच आहे त वॾी रिश्वत एवज़ गैर क़ानूनी शनाख़ती कार्ड पिणु अफ़गाननि ठाराए वरिता आहिनि, जेके अव्हां खे मातली समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डंपरनि ज़रिए रेती बजरी मिटी खणणु एक्सीवेटर खाटी जे मशीननि चाहमानी जा होटल खोले कारोबार कंदे नज़र ईंदा। उन खां सवाइ मनशात समेत हर बुराई में मुलविस ऐं सिंधी माण्हुनि जे क़त्लेआम में पिणु मुलविस हुअण जूं ख़बरूं अख़बारनि जो हिसो बणिजंदियूं पियूं अचनि। अव्हां खे यादि ॾियारींदा हलूं त सिंध जे ॿिनि शहरनि जीअं मातली में बि वॾे तइदाद में अफ़गानी पठाण आबाद आहिनि। मातली में बाक़ाइदा हैदराबाद रोड ते अफ़गानी कॉलोनी आबाद आहे, जिन खे मक़ामी वॾेरनि ऐं पुलिस जी सरपरस्ती हासिलु रही आहे, जेके बि मथे ज़िक्र कयल कारोबार करे रहिया आहिनि। ॾिठो वियो आहे त ख़बर नाहे छो हितां जा सियासी समाजी अदबी ऐं साफ़ती हल्का बि ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। इन हवाले सां ताज़ो मातली जे हिकु सहाफ़ी डंपर माफ़िया ख़िलाफ़ु हिकु ख़बर फेसबुक ते रखी। ख़बर में हुन बग़ैर नंबर प्लेट डंपर हलाईंदे ॾेखारिया। पुलिस ऐं वसवारनि खे ख़बरदार कयो वियो त मामले जी जांच कई वञे, जंहिंखां पोइ हिकु पठाण होटल ते अची असांजे रूबरू हुन सहाफ़ी खे डेॼारियो ऐं धमकायो ऐं चयो त तो अहिड़ी ख़बर हलाए सुठो न कयो आहे, तोखे ॾिसंदासीं। शक्ल सूरत ऐं ॻाल्हाइण मां लॻी रहियो हो त हू अफ़गानी आहे। बहरहाल सिंध में अफ़गाननि जी मौजूदगी कंहिं ख़तरे खां ख़ाली न आहे ऐं इहो चई सघिजे थो त सिंध में हिन वक़्तु अमन व अमान जो पिणु वॾो मसइलो आहे। अहिड़ी सूरतहाल में सिंध हुकूमत पारां अफ़गानी पठाणनि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण वारो फ़ैसिलो साराह जोॻो ऐं दुरुस्त क़दम आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बिना कंहिं सियासी दबाव ऐं नरमी जे का बि रिआयत न कंदे हिकदमि अफ़गानी पठाणनि खे सिंध मां कढे सिंध खे साफ़ करण सां गॾु अमन अमान बहाल करण में देरि न कई वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अली हैदर शाह जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर ज़रूरु करियो। प्रोग्राम सोच वीचार में हाणे उहो तारीख़ी ख़त अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिं मां पतो पवंदो त सिंध लाइ, सिंधी अदब लाइ ऐं ॿोली लाइ कमु कंदड़ अज़ीम इंसान कीअं कमु कंदा आहिनि। यादि माज़ी जो किस्सो आहे। तोड़े जो घणो वक़्तु न आहे थियो, पर उहे अमूल्य इंसान हाणे पंहिंजे पैगाम पंहिंजी तख़लीक़नि वसीले असां में मौजूदु आहिनि। जिस्मानी तरह हू त कॾोका मोकिलाए विया। सिंध जे ॾाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ॾांहुं सिंध जे नामियारे अदीब ऐं अॾूल इंसान डॉक्टर नजम अब्बासी जो लिखियलु ख़त, जंहिंजो उनवान आहे मां मौत खां डिॼां कोन थो, उहो अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। डॉक्टर नजम अब्बासी लिखे थो, साथी जोया साहिब, के महीना अॻु तव्हांखे ख़त लिखियो हुअमि। ख़बर न आहे त उहो तव्हांखे पहुतो या न। मुंहिंजी सिहत जी सूरतहाल साॻी आहे। मंडकाए घर जे कमरनि में हली चली सघां थो ऐं आहिस्ते करे लिखण बि लॻो आहियां। बाक़ी ज़हनी तरह खड़ो तड़ो आहियां।
कुछ कहाणियूं ऐं मज़मून लिखंदो रहंदो आहियां जे जुदा जुदा रिसालनि ऐं अख़बारनि में छपजंदा रहनि था। तव्हां हैदराबाद में मुंहिंजी बीमारी दौरान मूं ते वॾा वड़ कया हुआ, बाक़ाइदा मुंहिंजी सार लहण ईंदा हुआ ऐं मूंखे आथत ॾींदा रहंदा हुआ। तव्हां जूं ॻाल्हियूं सदाईं नफ़सियाती तरह मुंहिंजो हौसलो वधाईंदियूं रहंदियूं हुयूं। अक्सर उन्हनि ॻाल्हियुनि ऐं तव्हांजी यादि ईंदी रहे थी। हा, ॿी ॻाल्हि त मां भाड़ियो कोन थियो आहियां। हिन मां मुंहिंजो मतिलबु आहे त के तरक़ी पसंदि ऐं साइंसी सोच रखंदड़ माण्हू डिघे ऐं अण छुटंदड़ बीमारी करे, वॾी उमिरि थियण करे, या मौत खे वेझो ॾिसी, या के मौतमार आफ़तनि जी वेझाई महसूसु करे वरी मज़हब ॾांहुं मोट खाईंदा आहिनि, निमाज़ रोज़ो शुरू कंदा आहिनि, ॾाढ़ी रखाईंदा आहिनि, हज कंदा आहिनि, पंहिंजे गुज़िरियल मज़हबी बेअमली ऐं बद एतिक़ादी खां तौबा ताइब थींदा आहिनि। सो अहिड़नि वहमनि ऐं वीचारनि लाइ मुंहिंजे ज़हन, दिलि ऐं दिमाग़ में का जॻहि कान्हे। ख़्याली हस्तियुनि ऐं वहम परस्तीअ जे मामलनि में मुंहिंजो ज़हन पको पुख़्तो ऐं हमेशह लाइ साफ़ ऐं चिटो थियलु आहे। न वरी मूं ग़ैर साइंसीअ सहारनि वठण जो कॾहिं सोचियो आहे। जीअं माण्हू ॾिसंदा आहिनि त मर्ज़ लाइलाज आहे ऐं फ़क़ियूं फ़र्क़ु नथियूं कनि त तावीज़ ऐं फीणा वठंदा आहिनि, लख सलवातूं पढ़ाईंदा आहिनि, ख़ैरातूं कंदा आहिनि, पीरनि ऐं वलियुनि जे दरगाहनि ते धिका खाईंदा आहिनि, हाकिमनि ऐं नजुमियनि जा दर खड़काईंदा आहिनि। मां मौत खां डिॼां कोन थो। ज़िंदगी प्यारी, बल्कि प्यार में प्यारी ऐं अनमोल विथ आहे, पर मां मौत खां कोन थो डिॼां। मौत खां डिॼंदा उहे आहिनि जे दोज़ख, क़यामत, आख़िरत ऐं हशर जो ॾींहुं जहिड़नि वहमनि में मुब्तला हूंदा आहिनि। पाण अहिड़नि वहमनि खां घणो अरसो अॻु छुटकारो हासिलु करे चुका आहियूं। अलबत्त एतिरो ज़रूरु चाहियां थो त मौत जॾहिं बि अचे, आसान, तुर्त ऐं बिना सूर हुजे। तव्हांखे यादि आहे अलाए न त जॾहिं तव्हां तिलक चाढ़ी ते रहंदा हुआ, तॾहिं तव्हां मूं ऐं पली जे हिकु भेरे गॾिजी फ़ैसिलो कयो हो त माओज़े तुंग जे जंगी मज़मूननि जो सिंधी में तर्जुमो करे किताबी सूरत में छपाइजे। तर्जुमो करणु कमु मूं ते रखियो वियो। मूं कमु पाण ते खयों, पर चयुमि त उन में ॾुखिया लफ़्ज़ ऐं ख़ासि करे के फ़नी इस्तलाह आहिनि, उन्हनि जो सिंधी में तर्जुमो गॾिजी वेही सोचियो। उन लाइ राति जो इस्पताल बंदि करण खां पोइ मां ऐं पली जो तव्हां वटि तिलक चाढ़ी वारे घर ईंदा हुआसीं। मां उहे मज़मून पढ़ी अहिड़ा लफ़्ज़ ऐं इस्तलाह नोट करे ईंदो हुउसि। पोइ राति जो देर ताईं गॾिजी उन जा सिंधी में लफ़्ज़ ॻोल्हींदा हुआसीं ऐं तव्हीं लिखंदा वेंदा हुआ। पर उहो सिलसिलो फ़क़्ति 2 या 3 रातियूं हलियो। उन्हनि जे आधार ते मूं माउ जा 2 या 3 मज़मून तर्जुमो कया हुआ, जे तहरीक या शायदि ॿिए कंहिं किताब में छपिया हुआ। पंहिंजे कागरनि में तव्हांजा हथ लिखियल उहे पना नज़र आया जे तव्हांखे मोकिले रहियो आहियां। अख़बारनि में तव्हांजे सरगर्मियुनि जे ख़बरनि मां अंदाज़ो कंदो आहियां त तव्हांजी सिहत ख़ातिरी जहिड़ी आहे जीअं सिंध। नजम अब्बासी। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं नामियारे लेखक नजम अब्बासी जो लिखियल ख़ूबसूरत ख़त, जेको हुन नामियारे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोयो ॾांहुं लिखियो हो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। स्टील मिल जे ज़वाल जी कहाणी। उजड़ी वियल गुलशन हदीद ऐं स्टील टाउन जे रवासियुनि जे ॾुखनि ऐं ॾोजरनि जो फ़सानो। ख़ूबसूरत लेखक सामी मेमण लिखे थो। कराची जे ओभर वारे सामुंडी पासे में वाक़िअ गुलशन हदीद ऐं स्टील टाउन कॾहिं पाकिस्तान स्टील मिल जे मुलाज़िमनि लाइ उमेदनि जा घर सम्झा वेंदा हुआ, जिते रोज़गार, सहूलियतूं ऐं सकून गॾियल नेमतूं हुयूं। 1970 जे ॾहाके में पाकिस्तान स्टील मिल जे क़याम सां गॾु उन्हनि इलाइक़नि जो बुनियादु विधो वियो। स्टील मिल जो इफ़्तिताह 1985 में थियो, जिते लॻभॻि 18,000 मुलाज़िम कमु कंदा हुआ। इंतिज़ामिया ऐं यूनियन जे मुआहिदे तहत गुलशन हदीद खे फ़ेज़ वाइज़ तरक़ी ॾिनी वई ऐं फ़ेज़ 4 ताईं हज़ारे ख़ानदान आबाद थिया, पर वक़्त सां गॾु उहा तरक़ी ज़वाल में बदिलजी वई। 1990 खां पोइ इंतिज़ामी नाअहली, सियासी मुदाख़लत ऐं बदउनवानी सबबि कारख़ानो आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदो वियो। 2015 ताईं पैदावार मुकमिल बंदि थी वई। मशीनूं ज़ंग आलूद थी वियूं ऐं हज़ारे मज़दूर बेरोज़गार कया विया। जेके कॾहिं क़ौमी असासो हुआ, से पोइ मुआशी बहरान ऐं इंसानी तकलीफ़ जो निशान बणिजी विया। स्टील मिल जे बंदि थियण सां गॾोगॾु गुलशन हदीद ऐं स्टील टाउन जी ज़िंदगी बि बेरूह थी वई।
पाणी बिजली सफ़ाई ऐं सेवरेज जो निज़ाम दरहम बरहम थी वियो। गुज़िरियल 8 सालनि खां इलाइक़े वासी पाणी जी सख़्त खोड़ जो शिकार आहिनि। सरकारी फ़राहमी बंदि थियण बाद माण्हू ज़मीनी खारो पाणी इस्तेमालु करण या मुहागी क़ीमत ते टैंकर वठण ते मजबूर आहिनि, जिते हिकु टैंकर जी क़ीमत 3500 खां 5000 रुपयनि ताईं पहुची वई आहे। नतीजे में केतिरनि ई ख़ानदाननि जी ज़िंदगी मुआशी ऐं ज़हनी परेशानी में गुज़री रही आहे। ट्रेड यूनियन जेके मज़दूरनि जे हक़नि लाइ आवाज़ बणिजणु घुरिजनि हा, उहे पाण सियासी असर हेठि अची कमज़ोर थी वियूं। यूनियन अॻुवान पंहिंजे मुफ़ादनि ऐं पार्टी लाॻापनि सबबि मज़दूरनि जे असली मसइलनि तां ध्यानु हटाए विया। एहतजाज, धरणा ऐं जलसा मक़सद बदिरां सियासतबाज़ी जो आवाज़ बणिजी विया। नतीजे तौरु मज़दूरनि में मायूसी वधंदी वई ऐं जदोजहद बेनतीजा रहिजी वई। सियासी पार्टियुनि जो किरदारु बि तकरारी रहियो। हर हुकूमत पंहिंजे दौर में स्टील मिल जी निजकारी या बहाली जा वाइदा कंदी रही, पर अमली क़दम कंहिं बि न खयो। इक़्तिदार खां ॿाहिरि ईंदे ई उहे साॻियूं पार्टियूं मज़दूरनि सां गॾु एहतजाज करणु लॻियूं। हीउ तज़ाद मज़दूरनि जे तकलीफ़ुनि में इज़ाफ़े जो सबबु बणियो। अॼु गुलशन हदीद ऐं स्टील टाउन जूं ख़ाली घटियूं, भॻल घर ऐं उजड़ियल रोड इंसानी अलमे जी तस्वीर बणियल आहिनि। रहतूं, पेंशन ऐं रोज़गार जे वाइदनि ते कंहिं बि अमल न कयो। केतिरा ई मुलाज़िम सदमे सबबि हयाती बि वञाए वेठा। जेके ज़िंदा आहिनि से बि बीमारियुनि ऐं बेरोज़गारी सां विढ़ी रहिया आहिनि। हाणे ज़रूरी आहे त हुकूमत स्टील मिल जी बहाली लाइ हिकु ख़ुदि मुख़्तियार कमीशन ठाहे, सियासी मुदाख़लत खां पाक इंतिज़ामिया मुक़ररु करे ऐं मज़दूरनि जूं रहतूं ऐं पेंशन जी अदायगी फ़ौरी तौर ते यकीनी बणाए। पाणी ऐं बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ नवां मनसूबा ॾिना वञनि ऐं नवां नेटवर्क तयारु कया वञनि। स्टील मिल ऐं उन सां लाॻापियल इलाइक़ा रुॻो हिकु कारखाने या कॉलोनी जी कहाणी न, पर क़ौमी इदारनि जे सवाल, हुकूमती बेहसी ऐं मज़दूरनि जी जदोजहद जो अलामती बाब आहिनि। जेकॾहिं हाणे बि ईमानदारी सां क़दम न खंया विया त हीअ इलाइक़ा मुकमल तौरु शहर ख़मोशा में तब्दील थी वेंदा। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक सामी मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे लेख पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾो गॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हांखे ख़बर आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ उहो इदारो आहे जेको सिंध समेत दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ दुनिया जी कुंड कुड़छ ताईं पहुचाए पियो। असीं अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि। असीं अदबी, सियासी, समाजी तक़रीबनि जो मुकमिल अहवाल जीअं जो तीअं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं उन सां गॾो गॾु असीं गुलाबनि जहिड़ा गीत बि अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। हीउ सफ़र जंहिंमें असांजा पेर पिथूं बि थिया हूंदा। असीं कॾहिं कॾहिं थका बि हूंदासीं, पर उन हूंदे बि असां कॾहिं बि मायूसी खे पंहिंजे वेझो अचणु नाहे ॾिनो। असांजो सफ़र जीअं जो तीअं जारी आहे। हीअ सफ़र अव्हां खे कीअं लॻे थो उन बाबति राय बि ज़रूरु ॾियो, पर उन सां गॾो गॾु असांजे प्रोग्रामनि खे पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो। जेकॾहिं अव्हीं असांजी का माली मदद करणु चाहियो था त पोइ इश्तिहारनि जी मद में असांजी मदद ज़रूरु करियो त जीअं हीअ सफ़र सफलता माणे ऐं हीअ इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में पेश करियूं था पीर जे करमजीअ ॾाकण तां किरियल ख़लीफ़े जी कहाणी। जी हा, पीर जे करम जी ॾाकण तां किरियल ख़लीफ़े वरियाम फ़क़ीर जी कहाणी असल हक़ीक़त छा आहे? तेल जा खूह या को ॿियो? छा पीर पागारे जे बंगले में वरियाम फ़क़ीर जे हामियुनि ते तशदुद बि कयो वियो हो? इन समूरी सूरत हाल ते नामियारो लेखक हसन मुजतबा लिखे थो, सन
1885 में अंग्रेज़नि ख़िलाफ़ हलियल हुर बग़ावत दौरान बच्चू बादशाह पीरू वज़ीर मखी में एक मुतवाज़ी हुकूमत क़ाइमु कई हुई ऐं सॼे तर में ॾहकाव क़ाइमु करे छॾियो हो। ताज़ो हाणोके पीर पगारे जी ख़िलाफ़त तां तड़ियल दबंग ख़लीफ़ो वरियाम फ़क़ीर ख़ासकेली उन्ही मोहम्मद बचल उर्फ़ बच्चू बादशाह जे ख़ानदान मां आहे। हिन खां अॻु संदसि पीढ़ी में हिकु ॿियो बेजिगरो हुर वरियाम फ़क़ीर ख़ासकेली सीनियर बि थी गुज़रियो आहे। हाणोके वरियाम फ़क़ीर ख़ासकेली जे पीउ जो नालो बि मोहम्मद बचल हो, जेको अंग्रेज़नि हथां फाही ॾिनल पीर पागारे हुरनि जे सूर्या बादशाह जो ख़लीफ़ो हो। पर हुन लाइ चवनि था त हू असल में अंग्रेज़नि जो मुख़बर बणियो हो। उन लाइ हुरनि वटि हिकिड़ी ॿी राय इहा बि हुई त अंग्रेज़ हुरनि खे संदन पीर पागारे सूर्या बादशाह ख़िलाफ़ संदन लाइ कमु करण कारण लालचन सां गॾु जिस्मानी ऐं नफ़्सियाती तशदुद बि कंदा हुआ या क़िस्मे क़िस्मे सख़्तु दबाव विझंदा हुआ। पर जॾहिं 1952 में पाकिस्तान हुकूमत पारां संदसि बहाल कयल गादी ते अॻूणो पीर पागारो पीर सिकंदर शाह बिलमारूफ़ शाह मर्दान शाह जलावतनी मां वापसी ते जॾहिं गादी ते वेठो त हुन बचल ख़ासकेली सुमेत केतिरनि अंग्रेज़ सां मिली वेंदड़ जमाए जे माण्हुनि ऐं उन जे ख़लीफ़नि खे आम माफ़ी ॾिनी। उन में वरियाम फ़क़ीर जो पीउ बचल ख़ासकेली बि शामिल हो। बचल ख़ासकेली पीर पागारे जो ख़लीफ़ो रहियो ऐं 1960 जे ॾहाके में संदसि वफ़ात खां पोइ संदसि पुटु फ़क़ीर वरियाम ख़ासकेली ख़लीफ़ो बणियो। पीर पागारे जो सिंध हिंद में पीरी मुरीदी जो निज़ाम हलाइण लाइ जैसलमेर समेत 12 चौकियूं आहिनि, जिन में हिकिड़ी चौकी जो काल ताईं ख़लीफ़ो वरियाम फ़क़ीर ख़ासकेली हो। वॾनि अछनि शहपरनि वारो रोबदार पर मिलण जुलण वारो वरियाम फ़क़ीर ख़ासकेली सागड़ में मखी एरिया खां तालके सिंजोरे ताईं वसंदड़ हुरा आबादियुनि मथां पीर पागारे तरफ़ां मुक़ररु थियल ख़लीफ़ो वरियाम फ़क़ीर ख़ासकेली शायदि संदसि असर रसूख़ चूंडके समेत नारे जे कुझु इलाइक़नि में रखंदड़ वरियाम फ़क़ीर निहायती दबदबे वारो हिकिड़ो ख़लीफ़ो जंहिंजा हाणे हुर जमायत जी ॿोली कल्चर में हथ ई दर बंदि कया विया आहिनि। अॻे ईअं हुयासि जो पुनूं धोतम कपिड़ा, अॼु ईअं थियासि जो जत न नियनि पाण सी। वरियाम फ़क़ीर ख़ासकेली शुरू में हिकु मिसकीन माण्हू हो, पर ख़लीफ़े बणिजण खां पोइ हूअ 12,000 एकड़नि ज़मीन जो मालिक बणिजी वियो। पीर पागारे पीर सिकंदर शाह बिलमारूफ़ शाह मर्दान शाह जी वफ़ात खां पोइ जॾहिं नओं पीर पागारो चूंडजण जो मरहलो आयो, जेको हुरनि मथां पीर जे ख़लीफ़नि वारनि 12 चौकियुनि वारे निज़ाम वसीले चूंडियो वेंदो आहे, तॾहिं वरियाम फ़क़ीर हाणोके पीर पागारे सैबतुल्ला शाह खे नओं पीर पगारो आणण जी मुखालफ़त कई हुई। हुन जी जाइ ते हूअ हाणोके पीर पागारे जे भाउ सदरुद्दीन शाह खे नओं पागारो चूंडण जे हक़ में हो। इहा ॼाण हाणोके पीर पागारे खे हुई। वरियाम फ़क़ीर मुशरफ़ आमराणी दौर में नैब जे केसनि में जेल बि वियो हो। उन्हनि केसनि जी हक़ीक़त हीअ आहे त मखी जे इलाइक़े में ज़मीन हुई जेका फ़ौजी अलाटमेंट हुई ऐं वरियाम फ़क़ीर जी बनी बि उते फ़ौजी अलाटमेंट में आई थिए, पर हुन उहा बनी फ़ौजनि खे ॾियण खां इनकार कयो। पोइ हुनखे मुशरफ़ हुकूमत जेल में विझी छॾियो, जिते हू 2 सालनि खां वधीक क़ैद में हो। हुर ॼाणू हलकनि जो ख़्यालु आहे शायदि वरियाम फ़क़ीर ते पीर पागारे शाह मर्दान शाह ख़िलाफ़ शाहिदी ॾियण लाइ दबाव हुजे। हुन जो चवणु आहे जीअं अॻूणे कामरे पर पीर पागारे जो वेझो मुरीद ख़ान मोहम्मद महर थियो, अहिड़नि हुर हलकनि जो ख़्यालु आहे त पीर पागारे ख़िलाफ़ ख़ान मोहम्मद महर शाहिदियूं ॾेई जान छॾाए आयो। जाम सादिक़ अली मुज़फ़र शाह लियाक़त जतोई तोड़े मुशरफ़ दौर में अरबाब रहीम जे दौर में पीर पागारे संदसि पुटनि पोटनि त छॾियो, पर संदसि ख़लीफ़नि बि जेके सिंध सां राङा कयासीं अलॻि दास्तान आहिनि। पर वरियाम फ़क़ीर अहिड़ी शाहिदी कान ॾिनी। अवां सिंध हाई कोर्ट मां संदसि ख़िलाफ़ नैब जे केसनि में गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत रद्द थियण वारी वीडियो शायदि ॾिठी हूंदी। उते भॼण कमु वरियामनि जो वारो सिंधी पहाको यादि अचो वञे। ख़ैर, जीअं त रिवायतूं आहिनि, पग वॾे भाउ खे ॿधराइबी आहे या पुट खे, उन रीति सैबतुल्ला शाह बिलमारूफ़ राजा साईं खे ॿधरायाऊं। उन करे वरियाम फ़क़ीर पीर सैबतुल्ला शाह जी अख में त अॻु में ई हो
त हू मुंहिंजो मुखालिफ़ आहे। वरियाम फ़क़ीर जे धिके धार करण जो सभ खां अहम सबबु ॿियो इहो बि आहे त नारा तलके जे इलाइक़े में के तेल जा खूह ॿनियुनि में अची था वञनि। अहिड़ा खूह वरियाम फ़क़ीर जी ॿनी मां बि निकिता आहिनि। कुझु अहिड़ियूं मैदनियात वारियूं ज़मीनूं हुयूं जिन ते पीर पागारे जे पुटु राशिद शाह जी बि नज़र हुई। उन करे वरियाम फ़क़ीर खे चयो वियो त हूअ उन्हनि ज़मीननि तरफ़ न वञे। हिकिड़े अहिड़े ॼाणू हुर जो चवणु हो, पीर हुजे फ़क़ीर हुजे, पंहिंजूं मिल्कियतूं केरु थो छॾे। पहिरीं वरियाम फ़क़ीर जे पुट जा हथ बंदि थिया, पोइ पीर पागारे वरियाम फ़क़ीर खे ख़िलाफ़त तां हटाए छॾियो। हुन जी जाइ ते हुनजो हिकु ॿियो माइटु हाशिम ख़ासकेली, जेको तरबियत ऐं तालीम जे लिहाज़ खां MBBS डॉक्टर आहे, उनखे ख़लीफ़ो मुक़ररु कयो वियो। जमायत ऐं इलाइक़े में ॼाणण वारा ॼाणनि था त अॻु में ज़ाती तौरु हाशिम ख़ासकेली वरियाम फ़क़ीर ख़ासकेली खे पसंदि ई कोन हो। हिकु तरफ़ वरियाम फ़क़ीर जी अणवणंदड़ शख़्सियत खे न फ़क़्ति पीर पागारे संदसि जाइ ते ख़लीफ़ो बणायो, पर मथां वरी संदसि हथ बंदि ऐं दर बंदि करे छॾियो। वरियाम फ़क़ीर जा जेके हामी हुआ से औरतूं तोड़े मर्द से पीर ॻोठ जी दरगाह ते विया ऐं वञी पीर पागारे जे बंगले जे साम्हूं जहिड़ो करे धरणो हणी वेही रहिया। हो के ॾींहुं धरणो हणी वेठा रहिया, जंहिं ते खेनि पीर पागारे नियापो मोकिलियो त हिननि में 10-15 माण्हू ॻाल्हियुनि लाइ तरसनि, बाक़ी सभु वापसि हलिया वञनि। जॾहिं ॿिया सभु माण्हू मर्द ऐं औरतूं हलिया विया, बाक़ी दर्जन खनि माण्हुनि खे ॻाल्हियुनि जे बहाने पीर पागारे जे बंगले अंदरि घुराए हिकिड़े कमरे में विहारे वियो। उते खेनि पीर पागारे जे माण्हुनि उन्हनि ॻाल्हियुनि लाइ घुरायल माण्हुनि खे मारकुट कई या तशदुद कयो। ज़ाहिर आहे त उहो सभु कुझु पीर पागारे जे हुकुम या मर्ज़ी खां सवाइ थी नथो सघे। उहो को पहिरियों भेरो कोन्हे। पीर पागारे जी जमायत जी तारीख़ में उनखां पहिरीं बि ख़लीफ़ा हटंदा रहिया आहिनि, पर उहो पहिरियों भेरो आहे जो वरियाम फ़क़ीर ऐं उनजा हामी संदसि हटजण ख़िलाफ़ हिकु तरह जो एहतजाज कनि था। या ताज़ो जेका वरियाम फ़क़ीर जे चीफ ख़लीफ़े हाशिम ख़ासकेली ऐं फ़ैसिला कमेटी जे मुख सईद निज़ामानी विच में ॻाल्हियुनि जी वीडियो लीक थी आहे, सा काफ़ी दिलचस्प आहे। हुर ॼाणू हल्का ॿुधाइनि था त जेतोणीकि बज़ाहिर वरियाम फ़क़ीर ख़ासकेली हिन ॾाढो पंहिंजो हथ खोलराइण वियो हो, पर वीडियो में उल्टो काज़ियुनि कोटवालनि खे दाबा ॾींदे ॿुधण ऐं ॾिसण में अचे थो, जेको हुर जमायत जे हलकनि मूजिबि जमायती क़ाइदनि ज़ाब्तनि ख़िलाफ़ु आहे। अहिड़नि हुर जमायत में ॼाणू हलकनि जो इहो बि चवणु आहे, जेको वीडियो में ॾिसिजे थो उहो सभु कुझु वीडियो में कोन आयो आहे, जेको वरियाम फ़क़ीर अञा बि घणो कुझु ॻाल्हायो हो। अञा बि उहा वीडियो एडिट थियल लॻे थो त उहा वीडियो वरियाम फ़क़ीर पाण ई लीक कराई आहे। वरियाम फ़क़ीर जेको काल ॿियनि मुरीदनि जा हथ ई दर बंदि कराईंदो हो, तव्हांजी ख़िलाफ़त जो हिकु डिघो दौर रहियो त हूअ हिकिड़ो रिवायती ख़लीफ़ो हो, पर हुन में रोब ऐं दबदबो करणु घणो ॿुधायो वञे थो। हुनजी संगत हुर जमायत खे संगत चयो वेंदो आहे, जेका 12 ख़लीफ़नि हेठि चौकियुनि यानी इलाइक़नि में विरहायल आहे, जो दाइरो वसीअ मखी एरिया खां वठी सिंजोरे तालके ताईं अची वञे थो। जेतोणीकि हुर जमायत में अक्सरियत ग़रीब ऐं मारू माण्हुनि जी थिए थी, पर ही माण्हू पंहिंजे अक़ीदे में सदियुनि खां क़ाइमु संदन मुर्शिद ते सिर ॾियण वारा। हिननि मथां चंदो या ॾन जंहिंखे फोड़ी फ़िरात जूं संगत में हर मुरीद घर ते माहिवार रखियल हूंदी आहे। ॿुधिजे थो त वरियाम फ़क़ीर हर साल पीर पागारे जी दावत जे नाले में कुझु वाधारो वठंदो हो, छेलो ढगी बकरियूं वग़ैरह। वरियाम फ़क़ीर फ़ैसिला बि कंदो हो। ॿी ॻाल्हि जेका ॿियनि ख़लीफ़नि जी भेट में हुनजी मुस्बत लेखी वेंदी, सा हुनजो शादी ग़मी जमायत जे हर माण्हू वटि पहुचणु हूंदी हुई। हू हर हालत में पहुचंदो हो। जे हू कंहिं मजबूरी सबबु न पहुची सघंदो हो त पोइ संदसि पुटु पहुचंदो हो। हुनजो भाइटियो हुसैन पीर सदरुद्दीन शाह जे पुटु इस्माइल शाह जी इलेक्शन मुहिम ते वेंदे दराज़ा भरिसां 7 साथियुनि सां गॾु फायरिंग में क़तल थी वियो हो, जेको हिकु शरीफ़ नौजवान हो। वरियाम फ़क़ीर ख़ासकेली अणपढ़ियल हूंदे MPA बि रहियो। ॿियनि ख़लीफ़नि जी उबतड़ हूअ माण्हुनि सां जमायत जी संगत सुमेत मिलंदो हो ऐं संदसि उताक खुलियल रहंदी हुई। बंदि कमरनि में वेहण बदिरां हू विच उताक में खटोले ते वेठल या लेटियल हूंदो हो।
पियो माण्हुनि सां मिलंदो हो, बाक़ी हू आम वॾेरनि वांगुरु हो। कहिड़ा रोड इस्पतालूं स्कूल ठाराईंदो जंहिंजी हाल जो अंदाज़ो सिंझोरे शहर मां लॻाए सघिजे थी, जेको सॼो फिटो पियो आहे। उन ते कब्ज़ा माफ़िया जो राज आहे। हिकिड़े पासे मिसकीन गिचन में ॻारा पातल हथ ॿधल कंध हेठि कयल अक़ीदे में विसा वरितल हुर आहिनि। ॿिए तरफ़ उन्हनि जी फोड़ी फिरात ते मतल ख़लीफ़ा दुबई ऐं यूरोप जे कल्ब घुमंदड़ मुर्शिद ज़ादा संदन बकोल पीर साईं सरदार आहे। हीअ असीं अॼु समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। नामियारे लेखक हसन मुश्तबा जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।